छाकेन अजाज़ असद परेजो ज़मीन के सज खां केर बचाए थो कपी रोशनी जे पैदा थियण जो कलड़ू सबबु आहे बरंदड़ सज लगातार गर्मी रोशनी तवानाई ख़ारिज कंदो रहे थो जनीन के शमसी किरणा या तरवरा सदियो वेंदो आहे सज मां गर्म चार्ज थियल ज़ररनि जो हक़ वहिकिरो पण न करे थो जनी के शमसी वाव सदियो वञे थो शुक्र आहे ता धरती अबट हक़ गुजी ढाल आहे जेका अन खे उन्हनि ताक़तवर ख़तरनाक शमसी निकाल खराज खान बचाईंदी आहे धरतीअ जी इहा हिफ़ाज़ती ढाल धरतीअ जे चकमकी मक़नातीसी मैदान मां ठहियलु आहे इन खे चकमकी मंडल सॾियो वेंदो आहे हथी ॾिनल तस्वीरी उनखे नेड़ी लेखनि सां ॾेखारियो वियो आहे चकमकी मंडल खां सवाइ धरतीअ ते का बस ज़िंदगी सलामत रही न सघंदी चकमकी मंडल रोशनीअ जा भभका ठाहींदो आहे जिन जा दिखा असां वलवत जे रूप धरतीअ तां ॾिसी सघूं था बलवर या कतबी मोगाऊं बाखूं चमकंदड़ रंगीन रोशनी जो हक़ ॾेखारे जेको कॾहिं कॾहिं राति जे आसमान ज़ाहिर थिए थो बलवर जा तजिला घणो करे धरतीअ जे उतरीन ॾाखिणी इलाइक़नि ॾिसजनि था बलवर जा तजिला तॾहिं पैदा थींदा आहिनि जॾहिं सज मां बरक़ी तौर ते चार्ज थियल ज़राकोसी मंडल गैसनि जे एटम सां टकराइजनि था जेको धरतीअ जे वायुमंडल जे मथीं तहनि मां हिकु आहे